टंडोजाम में मीर कॉलोनी यूथ फॉर्म की मेज़बानी हेठ आर्ट मेलो लॻायो वियो। मेले में शहर के मुख़्तलिफ़ ख़ानगी तोड़े सरकारी स्कूलन के 200 खां वधीक ॿारनि हिस्सो वरितो। आर्ट मेले में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि मुसविरी जा जोहर ॾेखारींदे कमाल जी ड्राइंग, स्केचिंग ऐं पेंटिंग्स ठाहे आर्ट मेले के जजन तोड़े शरीक वालदेन खे भी हैरान करे छॾियो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण शागिर्दनि जे वालदेन ऐं आर्ट मेलो लॻाईंदड़ मुंतज़िमीन सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी ॿारनि खे ॾिसी जेका एॾा क्रिएटिव आहिनि, एॾी सुठी सुठी शयूं ठाहियूं अथनि। कुझु घरां ठाहिया आहिनि, कुझु हिते वेही ठाहियूं अथनि, बट दे हैव ड्रॉन अमेजिंग, दे हैव डन अमेजिंग जॉब। अगरि मां ॾिसां त शायदि मां हिननि जे अधु बि सुठो नथी ड्रॉ करे सघां जेतिरो हिननि कयो आहे। हिननि मूंखे एॾो प्राउड ऐं एॾो ख़ुशि कयो आहे। मूंखे ॾाढी उमेद आहे त असांजो मुल्क जेको आहे अॻिते वधंदो, छो जे करे एॾा क्रिएटिव एॾा प्यारा ॿार हिन सां वटि। ऐं अगरि ही सही सां हिननि जो स्किल्स, हिननि जो सुठे नमूने सां अगरि हे यूटिलाइज़ थी विया आहिनि त हे असांजे लाइ एसेट्स थी वेंदा। हिननि खे मुंहिंजी दुआ आहे त ॾाढे सुठे नमूने अॻिते वधनि ऐं अॻिते वधी करे कुझु थी ॾेखारनि। ऐं इनशाला जेतिरी मुंहिंजी मूं में ताक़त आहे, जेतिरी मुंहिंजी हैसियत आहे, मां सभु हिननि खे हेल्प आउट करण लाइ बिल्कुलु तयारु आहियां। मुझो ख्याल आहे त जॾहिं रब्बे जलील जी मुसवराती दुनिया में जॾहिं असां कदम खणंदासीं त उन में ही सभु रंग, ही दुनिया जा जूं ख़ूबसूरतियूं जेके आहिनि से असांखे मिलंदियूं। ऐं अॼु माशाल्लाह असांजे ॿारनि उन्हनि ख़ूबसूरतियुनि खे जेको आहे पंहिंजे कलम सां, पंहिंजे रंगनि सां जेको आहे त भरियो आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए त अॼु अहिड़ो मेलो जेको आहे त जेको सजायो वियो आहे, जिन दोस्तनि सजायो आहे उन्हनि खे असां तमामु घणी एज़ ए पेरेंट्स ऐं एज़ ए हितां जे सोसाइटी जे रहवासी जी हैसियत सां तमामु घणो एप्रिशिएट था कयूं पिया। ऐं असां हिननि जे हर इन पॉज़िटिव क़दम ते हिननि सां असां गॾु हूंदासीं। जॾहिं असां हिन प्रोग्राम खे जेको आहे करण जो, ऑर्गेनाइज़ करण जो सोचो त असांखे एॾी एक्सपेक्टेशंस कोन हुयूं, बट बाय टाइम असांजी पंहिंजी कॉलोनी, असांजा पंहिंजा जेके माण्हू आहिनि ऐं असांजे जेके ॿार आहिनि, असांजी सोसाइटी असांखे एक्सेप्ट कयो ऐं उन्हनि असां सपोर्ट कयूं। इन्हनि जे सपोर्ट खां असांजी एक्सपेक्टेशंस खां वधीक असां परफॉर्म करे रहिया आहियूं ऐं इंशाल्लाह फ्यूचर में बि असां कंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर आहे पूरी दुनिया में पेंडेमिक सिचुएशन हुई ऐं पाकिस्तान में पेंडेमिक सिचुएशन में सभु ॿार घरनि में वेठा। पोइ आख़िर अॼु स्कूल खुलिया। स्कूल खुलण खां पोइ जीअं ॿार स्कूल में आया, असां महसूसु कयोसीं त जेको आहे सो ॿारनि खे अञा उनखे हिकिड़ो खुलियल माहौल ॾिजे, सुठो उन्हनि खे जेको आहे सो कुझु कजे। पोइ असां आर्ट मेला रखियोसीं। जीअं तव्हांखे ख़बर आहे त 14 फरवरी खां पोइ बहार जी मौसम शुरू थींदी आहे, गुल टिड़ंदा आहिनि। असां सोचियोसीं नंढड़ा गुलाब जा गुल पंहिंजो टैलेंट कीअं पंहिंजी दुनिया जे अॻियां शो कनि। इन जे करे असां आर्ट मेला रखियोसीं मीर कॉलोनी यूथ जे तरफ़ां। जीअं ही सभु पंहिंजो जेको लिकियल टैलेंट आहे हिननि में ज़हननि में जेके चीज़ आहिनि स्केच कनि, पंहिंजी तस्वीरूं ठाहिनि। असां हिन जे लाइ प्राइज़िस रखिया आहिनि, फर्स्ट प्राइज़, सेकंड प्राइज़, थर्ड प्राइज़, कप्स रखिया आहिनि। सभिनीनि खे असां जेको आहे सर्टिफिकेट्स वग़ैरह ॾींदासीं। तक़रीबन असांजा जेको आहे सो एटलीस्ट 200 ॿार असांजा पार्टिसिपेट कया आहिनि जेके मुख़्तलिफ़ स्कूलनि जा आहिनि। टंडोजाम हूअं ई पसंदि आहे, हिते माण्हुनि जो हूअं ई ध्यानु न हूंदो आहे। असांजी बेसिकली असांजी कॉलोनी जेका अॼु ताईं इहा फाइनलाइज़ न थी, या अर्बन आहे या रूरल आहे, उन में असां इहे शयूं कराए असां पंहिंजी कॉलोनी, पंहिंजे शहर खे ग्रूम था कयूं, दुनिया ताईं ॾेखारियूं था त हेॾो टैलेंट हिन शहर में आहे। अगरि इहो ई टैलेंट असां ॿियनि हंधि कंदासीं अञा असांखे वधीक टैलेंट मिलंदो। आर्ट मेले में हिस्सो वठंदड़ मुख़्तलिफ़ क्लासनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सन टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त असां आर्ट मेले में अॼु तमामु बहितरीन पेंटिंग्स ठाहियूं, सभिनी ॿारनि पेंटिंग्स ठाहियूं। असां एप्रिशिएट कयूं था सभु ॿारनि खे। मां हिकिड़ो ओल्ड मैन ठाहियो जेका असां चारकोल मां ठाहियो। चारकोल आर्ट जो मीडियम आहे, जीअं ग्रेफाइट थींदो आहे, वाटर कलर पेंटिंग, ये आर्ट्स मीडियम्स ऑफ आर्ट आहिनि इहे सभु। मां पहिरियां आउटलाइन ठाही सॼी, पहिरियां हर शइ जी पर्सपेक्टिव वग़ैरह आउटलाइन ठाहे पिया मेजर करे। अब मेजर करे पोइ असांखे शेड वग़ैरह कयो तॾहिं ईअं ओल्ड मैन ठही सघे थो। अनयूज़ुअल मीडियम्स आहिनि पेंटिंग जा, आर्ट जा, पोइ असां करे नथा सघूं। जीअं हर क़िस्म आर्ट थी सघे थी। मसलन एक्रेलिक पेंटिंग थी वई, ऑयल पेंटिंग थी वई, चॉक थी वियो, क्रेयॉन्स थी विया, पेंटिंग थी वई, पोइ स्केचिंग थी वई, चारकोल्स थी वई। असां हिते स्केचिस ठाता, ड्राइंग्स ठातियूं ऐं असांखे हिते ॾाढो मज़ो आयो। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त जीअं असां वधीक अञा असां प्रैक्टिस कयूं ऐं असां अॻियां हलूं। आर्ट ये समझो फन आहे, ठीक आहे। आर्ट हूंदी आहे हिकिड़ी पेंटिंग टाइप बि हूंदी आहे, स्टिल लाइफ आर्ट हूंदी आहे, स्केचिंग हूंदी आहे, स्प्रे आर्ट हूंदो आहे। आर्ट में काफ़ी कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि। त ऐं अॼु मां हिते जेको आहे स्केचिंग कई आहे, मदर टेरेसा जो स्केच ठाहियो आहे। मां खाने कबार ठाहियो ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो हिन कॉम्पिटिशन में, इंजॉय कयो ॾाढो। मां हिकिड़ी डॉल ठाही हुई ऐं जाम मज़ो आयो पार्टिसिपेशन में। असां जाम मज़ो कयो। असां जाम साथरियूं माना ॿियूं बि शयूं ॾिठियूं जेके असांखे माना असां सिखियूं न उहे बि असां सिखियूं ॿियनि खां। मां ड्राइंग कई, कलर कयो, भलो कुझु कयो, मज़ो बि आयो। छा करण आई है? पेंटिंग करण। कीअं लॻो?
भलो लॻो छा भलो लॻो सभु कुझु छा सभु कुझु ॿुधा न सुठी मूंखे सभु पेंटर था चवनि हा ऐं ॿियो वरी भलो लॻो हिते अचणु इलाही तारीफ़ था करनि मुंहिंजी। मैंने स्केचिंग की, मुझे बहुत मज़ा आया, कुछ नया किया है मैंने और बहुत मज़ा आया, मतलब कुछ नया सीखा है मैंने यहाँ से, मतलब कुछ नया टैलेंट मैंने अडॉप्ट किया अपने अंदर। ॾाढो भलो लॻो। मां झंडो ठाहियो, पंहिंजो क़ौमी झंडो ठाहियो, ताईं वेठा हुआसीं, न्यू फ्रेंड्स बि ठाहिया ऐं ड्राइंग कई, सच में मज़ो कयो ॾाढो। घर में ॾाढो बेज़ार थिया हुआसीं, हाणे मज़ो थो अचे स्कूल में, पहिरियां कोन ईंदो, हाणे स्कूल में वञण में मज़ो थो अचे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, असांखे ॾाढो मज़ो आयो, असां त मंज़र ठाहियो। मां ड्राइंग में फर्स्ट दफ़ा पार्टिसिपेट कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मूंखे ॾाढो इंजॉय आयो, त मां मज़ो कयो ॾाढो। जाम सुठो लॻो ऐं असांखे मतिलबु मौक़ो मिलियो पंहिंजो टैलेंट ॾेखारण जो ऐं असां मतिलबु नाइट व्यू ठाहियो, पेंटिंग्स ठाही हुई, असां जाम मज़ो आयो, इंजॉय कयो। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि जीअं ॿारनि खे पंहिंजो टैलेंट ॾेखारण जो मौक़ो मिले। आर्टिस्ट जो स्केच ठाहियोसीं, इहो ॾाढो तमामु सुठो लॻियो ऐं असां तमामु इंजॉय कयो। असां पहिरें चकर आया आहियूं, फर्स्ट टाइम। मां ट्री ठाहियो, मून ठाहियो ऐं शेड कयो, का मतिलबु कॉम्पिटिशन में हिसो वरितो, ड्राइंग अचे पई मूंखे त हिसो वरितो, ॾाढो मज़ो आयो। तालका हैदराबाद बहराड़ी जी असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण पिण आर्ट मेले जो दौरो कयो। आर्ट मेले जी तकरीब में ॿारनि जे वालिदैन वॾे अंग में शिरकत कई।